गुज़िरियल ॾींहंनि में सीएम सिंध जे डायरेक्टिव्स ते सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में खुलियल कचहरी जो सिलसिलो जारी हो। आवाम जी फ्रस्ट्रेशन यकीनी तौर ते ज़ाहिर हुई। मुंहिंजी नज़र में हिन फ्रस्ट्रेशन जी वजह हिकु ई आहे ऐं उहो आहे एडमिनिस्ट्रेशन। पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकु जमहूरी पार्टी आहे ऐं अंदरूनी वीचार माना सेल्फ रिफ्लेक्शन हिकिड़ो जमहूरी अमल आहे। खुलियल कचहरी भी हुन जमहूरी अमल जो हिकु शाख आहे। सिंध गवर्नमेंट जी नीयत सुठी आहे पर मुंहिंजी नज़र में बहितरी जी हिन जे तरीक़ेकार में बहितरी जी गुंजाइश आहे। सभ खां वॾो मसइलो जेको मां नोट कयो उहो इहो हुयो त सीएम साहब जेके सूबई वज़ीर मोकिलिया हुया हर ज़िले में उन्हनि खे इल्मु न हो उते लोकल ग्राउंड रियलिटीज़ जो ख़बर न हो त मसइलो छा आहे। इन जी मिसाल मां ईअं ॾींदुमि त जी मुंहिंजे घर में छा मसइला मसाइल आहिनि, को ॿाहिरों माण्हू अची करे उहो नथो ॿुधाए सघे त मुंहिंजे घर में कहिड़ो मसइलो हले थो ऐं छा ज़रूरत आहे मुंहिंजे घर में पंहिंजे घर में बहितरी आणण लाइ। त ॿाहिरियों माण्हू अची करे तव्हांजी घर जी इस्लाह न कंदो। इहो जेके तव्हांजा स्टेक होल्डर्स आहिनि लोकल उन्हनि खे बहितर ॼाण आहे, उन्हनि खे बहितर ख़बर आहे त किथे प्रॉब्लम्स आहिनि, किथे सोल्यूशन्स जी असांखे ज़रूरत आहे। त मुंहिंजी नज़र में हिकिड़ो ड्रॉबैक त इहो हुयो त तव्हांजे अवामी नुमाइंदनि खे लोकल ग्राउंड रियलिटीज़ जो ख़बर न हुयो। ॿियो तव्हांजा DCs SPs उते वेठा हुया, को मैकेनिज़म न हुयो त हो जेकी अवाम आई आहे उन्हनि जी कंप्लेंट्स खे डॉक्यूमेंट करेनि। माण्हू को ॻाल्हाए थो उते डॉक्यूमेंट करे थो, उन्हनि जे इशूज़ खे डॉक्यूमेंट करेनि, का रिपोर्ट ठाहिनि त सीएम साहब खे ख़बर कीअं पवंदी त तव्हां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में इशू छा आहे। सॼो मसइलो हिते अची करे हे ऑप्टिक्स जो थी वेंदो त हे खुलियल कचहरी ऑप्टिक्स जे लाइ थी आहे ऐं को आउटकम हिन जो नज़र न ईंदो। इहो बि हिकिड़ो फ्रस्ट्रेशन जो वजह थी सघे थी त अवाम छड़ो ऑप्टिक्स जे लाइ उते नथी अचे, अवाम खे खपे रिज़ल्ट ऐं अवाम जो फ्रस्ट्रेट थियणु हिकु हद तक वैलिड बि आहे। छाकाणि त अगरि हे छड़ो ऑप्टिक्स जे लाइ आहे त पोइ त हे ग़लति सिस्टम आहे। अगरि फॉलोअप मैकेनिज़म न हूंदो, जेके मसइला मसाइल हुन खुलियल कचहरी में डिस्कस थिया आहिनि उन्हनि जे मथां अगरि कमकार न थींदो, उन ते डिलीवरी न थींदी, उन जो रिज़ल्ट न ईंदो त अवाम तव्हांजी अञा फ्रस्ट्रेट थींदी। हिन जो सोल्यूशन मुंहिंजी नज़र में इहो ई आहे त खुलियल कचहरी अगरि कयो था त हिन जो को मैकेनिज़म हुजे जेको डॉक्यूमेंट करे आउटकम्स के भी, कंप्लेंट्स के भी, उन जी टाइम कीपिंग भी करे अवाम जो भरोसो हासिल करे। हुकूमत तव्हांजी ब्यूरोक्रेसी जेकी आहे SP DC इन्हनि खे खपे त हिकिड़ी रिपोर्ट ठाहिनि ऐं उहा रिपोर्ट पब्लिकली अवेलेबल करेनि, छोकी पब्लिकली अवेलेबल करण सां तव्हांखे मूंखे इहो ख़बर पवंदी, असांखे ख़बर पवंदी इन्हनि जो कॉम्पिटेंस लेवल। जेके पब्लिक सर्वेंट्स आहिनि ऐं सिविल सर्वेंट्स आहिनि इन्हनि जो कमु आहे हे पंहिंजी ड्यूटी कीअं था करनि। अवाम जेकी अचे थी पंहिंजा कंप्लेंट्स वठी करे हुन रिपोर्ट में हर हिकु शइ वाज़े थिए, छोकी जॾहिं तव्हांजी हर हिकु शइ डॉक्यूमेंट थींदी त तव्हां पोइ उहा क्वेरी वञी करे CM वटि बि खणी सघो था। कोर्टनि में अगरि तव्हांखे ज़रूरत पए त तव्हां उहा शइ एडमिसिबल इन कोर्ट बि आहे, तव्हां उन शइ खे कोर्ट में बि इस्तेमालु करे सघो था। त चवण जो मक़सदु इहो आहे त डॉक्यूमेंटेशन असांजे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे, छोकी डॉक्यूमेंटेशन ई हूंदी आहे जंहिंजे मथां पोइ एक्शन प्लान ऑफ एक्शन ठाहिबो आहे, उन जे मथां टाइम बाउंड एक्शन्स थींदा आहिनि, पोइ वञी करे रिज़ल्ट्स तव्हांखे मिलंदा आहिनि। ऐं हिन कचहरियुनि में जेको बि डिसीजन हुजे, जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि उहे डिसीजन्स वठनि त उहो ग्राउंड रियलिटीज़ खे ॾिसी करे इहे डिसीजन्स वठनि। अॼु जे दौर में सिंध जी आवाम खे नारनि जी ज़रूरत न आहे, उन्हनि खे खपे निज़ाम। सियासी नारनि खां वधीक अहमियत आहे डिलीवरी जी, आउटकम जी, रिज़ल्ट जी, फॉलोअप जी। जमहूरियत छड़ो इलेक्शन ताईं महदूद न आहे। जमहूरियत खुलियल कचहरी जहिड़ियूं रिवायतियूं, जमहूरी रिवायतियूं तॾहिं कामयाबु थींदियूं जॾहिं प्रॉपर डॉक्यूमेंटेशन थींदी, इन्हनि जो फॉलोअप थींदो, इन्हनि जे मथां टाइम बाउंड एक्शन थींदो ऐं एहतसाब थींदो, अकाउंटेबिलिटी थींदी, पोइ वञी करे तव्हांजो इहो जमहूरी अमल कामयाबु थींदो। असांजो आइन असांखे हक़ ॾींदो आहे, राइट टू इंफॉर्मेशन असांजो आइनी हक़ आहे। तव्हां इदारनि को सवाल कयो, सियासतदाननि को सवाल कयो। सियासतदान जेको आहे रियासत ऐं अवाम जे विच में हिकिड़ो ब्रिज जो रोल अदा कंदो आहे, अवाम जी क़यादत कंदो आहे। क़यादत जो मतिलबु जवाबदेही आहे, ग़लती तस्लीम करणु, फीडबैक वठणु, सिखणु, बहितरी आणणु अवाम जे अंदरि भरोसो पैदा कंदी आहे। मां हिकिड़ी मिसाल ॾियां, ॿ माण्हू आहिनि,
ॿ नज़रिया आहिनि। हिकु माण्हू चवंदो आहे त मां पंहिंजी पार्टी खे डिफेंड कंदुमि, जेकी बि मुंहिंजी पार्टी कंदी मां हुन शइ खे डिफेंड कंदुमि। ऐं ॿियो माण्हू आहे उहो चवंदो आहे मां पार्टी में पंहिंजी आवाम जी नुमाइंदगी कंदुमि। त पार्टी जे लाइ ऐं आवाम जे लाइ उहो जेको ॿियो माण्हू आहे उहो बहितरु साबित थींदो। जंहिं ॾींहुं सियासतदान पंहिंजी सोच खे हिन नज़रिए ते तब्दील कंदा, हुन ॾींहं खां पोइ तव्हां हुकूमत में ऐं पंहिंजे मुल्क में बहितरी ॾिसणु शुरू कंदो। मां ज़ाती तौर ते आवाम जी ख़िदमत, ईमानदारी ऐं निज़ामी इस्लाह जो पाबंद आहे। सियासत त मूंखे विरासत में मिली आहे मुंहिंजे ॾाॾे मीर हज़ार ख़ान बिजराणी खां, पर विरासत जो एतिराम बि तॾहिं थींदो जॾहिं असां डिलीवर कंदासीं आवाम खे। जॾहिं असां पंहिंजे आवाम जे लाइ बहितरु हुक्मरानी ॾेई सघूं त पोइ आवाम असांजी विरासत जो बि एतिराम कंदी। शुक्रिया।